अपडेट कयूं पिया दादूमा ब्यूरो चीफ MD मुनीर लाशारी जे रिपोर्ट मुताबिक त मेड़ रांधण पुलिस जी कामयाब कार्रवाई जारी। चोरी थियल मोटरसाइकिल हथकरे मालिकनि जे हवाले। SHO रांधण सैयद इम्तियाज़ अली शाह पुलिस पार्टी सां गॾु गश्त दौरान कामयाब कार्रवाई करे कुछ ॾींहं अॻु चोरी थियल मोटरसाइकिल हथकरे मालिक मोहम्मद अली वलद सिकंदर चांडियो जे हवाले करे छॾी आहे। मोटरसाइकिल वापसि मिलण ते ख़ुशी जो इज़हार कंदे मोटरसाइकिल मालिक मोहम्मद अली चांडियो चयो त मां निहायत शुक्रगुज़ार आहियां SSP दादू ऐं SHO सैयद इम्तियाज़ अली शाह जो जे कोशिश करे ईद जे मौक़े ते मोटरसाइकिल वापसि कराए ॾिनी आहे। SHO सैयद इम्तियाज़ अली शाह चयो त असांजो फ़र्ज़ु आहे त शहरनि जे जान माल जी हिफ़ाज़त करियूं। ॾुआरी भले केॾा बि हरबा हलाइनि पर पुलिस खां कॾहिं बि बची न सघंदा। हिन चयो त ईद जे हवाले सां शहर में असांजी पुलिस अलर्ट आहे। जिथे बि शकी माण्हू ॾिसण में ईंदा या असांखे खुफ़िया इतला मिलिया त उन्हनि मथां फ़ौरन कार्रवाई करे शकी माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वेंदो।